ॾींहंनि खां पोइ मोटी आयो या रसूल अल्लाह तव्हांजे हुक्म सां मूं उन सां चङाई कई हू मूंसां अञा वधीक बुराई था कनि हबीब फरमायो वरी बि वञी चङाई कर कुछ ॾींहंनि खां पोइ वरी मोटी आयो या रसूल अल्लाह हाणे त हू हथ उकरी विया वधीक मूंसां बुराई था कनि हबीबन करीमन फरमायो अफ़सोस आहे हू बुराई कंदे नथा थकजनि तूं चङाई कंदे थकजी पई वरी बि वञी चङाई कर ऐसा ये मुझे दिल पर नबी जी तालीम मुझा दोस्तों हुजूर हिकड़े ग़ज़वे का मोटिया अमवाले गनीमत विरहाईंदा आया हर ज़रूरतमंद के दींदा आया वंडींदा आया मदीने जे करीब पहुता त हड़ई माल विरहाइजी चुको हुयो मदीने जे करीब हिकड़ी मंज़िल बाकी आ हिकड़ो बद्दू आयो एराबी आयो बहरानी जे रहण वारो हबीबन जे गिच्चीअ में साई चादर पतल हुई खलीजुल हाशिया उन चादर जा जेके किनारा हुया से कोरा हुया वट सख्त हुई साईं जन के जो ही चादर गिच्चीअ में पातल हुई उन एराबी उन चादर के छिक्यो चादर के छिके चवण लॻो ए मोहम्मद जेको अल्लाह जो माल आहे उन मां बदाचू मूंखे ॾे तुंहिंजो माल आहे तुंहिंजे पीउ अब्दुल्ला जो माल आहे अस्तग़फिरुल्लाह अलअज़ीम हिकिड़ो पिनड़ ॿियो माणण घुरे पियो पर घुरण जो अंदाज़ कहिड़ो मिसाल मूंखे को काशे घुरे मूंखे चवे त मूंखे ॾे तुंहिंजो माल आहे या पिणे जो माल आहे केॾी जुर्रत हुई उन माण्हू जी चादर छिकई एॾो ज़ोर सां छिकई जो लॼपाल नबी जी गिची मुबारक गुलाब जे गुलनि जे पनखड़ियुनि खां नाज़ुक गिची मुबारक हबीबन के छिकी गिची मुबारक सुर्ख थी वई जोर सा छिकण जे करे मुझे कुर्बदार करीम जे गिची पाक के ईज़ा पोतो साईं फरमाइन था तोखे बड़ा चूत दींदासी पर जो तो मुखे ईज़ा पहुंचायो आ इने जो तोखां बदलो वठंदासी उन्हें एरा भी चयो त तव्हां मूंखां बदलो नथा वठी सघो साईं जन फरमायो छो छा मूं में ताक़त नाहे जो तोखां बदलो वठी सघां एरा भी चवण लॻो मूंखे ख़बर आहे जेको तव्हां सां बुराई कंदो आहे तव्हां उन सां भलाई कंदा आहियो मूंखे पक्का तूं रहमत वारो रसूल आहीं तूं एहसान वारो नबी आहीं बुराइयुनि करण जो बदलो बुराई सां न ॾींदो आहीं बुरनि सां बि चङायूं करण तुंहिंजो शान आहे हुज़ूर मुर्गिया फरमायूं साबियो हिनखे बदा चूंडियो पर ख़ाली न ॾिजो सामान सां भरियल ॾाढो चंगन साण चङायूं हर को करे ये तो जिया न को करे बुरन सां बि भलायूं चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि फतह मक्के वाले दिहाड़े ते मुजरिम जन मुझे मुस्तफा ते पत्थर वसाया हुया घट वध ॻाल्हाईंदा हुया जेके बिलाल जहिड़े आशिकन खे पेरन में रस्सी ॿधी मक्के जे गलनि में घिलींदा हुया उहे दुश्मन उहे मक्के
मक्के जा मुशरिक वे दोहारी जिन मन दिल पर मोहम्मद करीम जे अग्या पेश कया गया हबीबन करीमन जो हथ काबे जे दरवाजे जे कुंजे में हथ हुयो मुझा दोस्तों 10,000 असहाबी कुदसी जमायत 10,000 लश्कर मुस्तफा जे नाले ते सिर कुर्बान करने जेला तैयार बीठा हुआ जेरी मल वे दुश्मन हबीबन जे हुजूर में पेश कया गया साईं जन फरमायो त बुधायो अज तव्हां के केड़ी सजा ॾिजे उन्होंने अर्ज कयो त असां त दुश्मनी मां दंग करे छड़िया असां बुराई कंदे पंज वसों न घटायोसी अज तव्हां जे हथ में आयूं जेका सजा दींदो तव्हां वस वारा मुझे नजपाल नबी उन्हनि दुश्मनी करण वारनि सां हुजूर इंतकाम न वरतो पलांद न वरतो बदलो न वरतो लजपाल नबी कुर्बदार करीम फरमायो ला तसरीब अलैकुमुल यौम अज तव्हां ते का वरना है को वेर न वरतो वींदो को पलांद न वरतो वींदो को बदलो न वरतो वींदो अज मां मोहम्मद तव्हां खे बख्शे छॾियो सुभान अल्लाह गुरन सां भलायूं करे त मदीने वारो करे दोहारिन के बख्शे त मदीने वारो बख्शे जे एहसान करे त मदीने वारो साईं करे जे एहसान करे त मुस्तफा जा असहाबी कल अहल बैत इमाम हसन जी दरबार मेहमान आया गुलाम के फरमायो त शरबत ठाया शोरबो गरम शोरबो खड़ी आयो ओ जो मेहमान थापड़ियो वो शोरबो मेहमान ते हार जी पियो नौकर का गुलाम का बेअदबी थी वई गलती थी वई इमाम हसन गुस्से वाली नजर सा गुलाम के ॾिठो गुलाम बे हसन सोहणे जे दर जो गुलाम हुयो अहल बैतन जे दर जो गुलाम हुयो जेॾीमहिल समझी वियो त इमाम हसन नाराज़ थियो आहे ओॾीमहिल क़ुरान जी आयत पढ़ी अल काज़िमीन अल ग़ैज़ अल्लाह जबाना कावड़ खाईंदा आहिनि इमाम हसन फरमायो कज़िम तो ग़ैज़ी मां पंहिंजी कावड़ खाईंदुसि वरी गुलाम आयत जो अॻियो टुकड़ो पढ़ियो वल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीन अनिन नास रुगे कावड़ न खाईंदा आहिनि पर माण्हुनि खे बख़्शे छॾींदा आहिनि पर फरमायो अफ़ौत मूं तोखे बख़्शे बि छॾियो पर गुलाम ऐसी ताईं न रुकियो अॻियो आयत जो जुमलो पढ़ी वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन एहसान करण वारनि सां अल्लाह प्यार रखंदो आहे गलती करण वारे के माफ़ कन बख्श कन ॾोह ॾिंगाई बख़्शे वरी उन सां एहसान कन इमाम हसन फरमायो वञो मूं तोखे बान पाई मां आज़ाद करे छॾियो ऐसा चाहे ऐसा सुभान अल्लाह मैदान करबला में मुझे सुने इमाम हुसैन जो जन पानी बंद कयो उबैदुल्लाह बिन ज़ियाद कूफे जो गवर्नर जे लजपाल नबी जे
जे बच्चन जो पानी बंद कयो मुझा दोस्तों जने जमाने जो इनकलाब आयो मुख्तार सकफी आल बेतन जे दुश्मनन का पलांद पे वरता बदला पे वरता त इब्ने जियाद गवर्नरी ता लही चुको यो बयाबानन में सहरान में फटकंदो सिर बचाइण जेला लिकंदो पे वतियो मुझा दोस्तों हिकड़े ॾियारे हिजाज जे बराड़ी में हिकड़े सहरा में भटकंदे उञ लगस प्यास लगस प्यास जे करे इब्ने जियाद जा चपस खुश्क थी विया उन जे करे उनजी मिड़ी सुकी वई प्यास जे करे बेताब बेहाल थियण वारो त जंगल में हिकड़ो खेमो लगल ॾिठई जंग में हिकड़ो खेमो आ जी खेमो आ त जरूर को माण्हू हूंदो वञा मन को पीअण जो पानी मिली वञे अंदर जो खेमे में अचे ॾिसे त हिकड़ो जवान आ जेको निमाज़ में मसरूफ़ आ बिखो क़याम आ वरी रुकू त बिखो रुकू आ वरी सजदो त वरी बिखो सजदो आ जेॾी महिल निमाज़ पढ़ी सलाम वरायई उबैदुल्लाह बिन जियाद रड़ करे चयो पानी जी खली मशके जो लड़कियल हो थधो पानी खलीअ में लड़की रहियो हुयो उबैदुल्लाह बिन जियाद चयो ओ इबादत करण वारा मां उञारो आहियां मूंखे पाणी ढुक खपे यो खेमे में इबादत करने वारो मुझे इमाम हुसैन जो शहजादो सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन हुयो जे करबला जा दुख ॾिठा हुया बुखू उञ सठियो हुयो जे मैदान करबला में पंजे नंढड़े अधे अली असगर के उञ में तड़पदे ॾिठो हुयो जे पानी जे मशके से जेला अब्बास जा बाजू कटबे ॾिठा हुया जे बाबे हुसैन जी उञ करबला में ॾिठी हुई ऐं अॼु उहो माण्हू साम्हूं हुयो जे पाणी बंदि कयो हुयो जे पाणी बंदि करण जो ऑर्डर ॾिनो हुयो अॼु उहो उञारो दर ते खेमे जे बीठल हुयो अॼु उहो उञारो पाणी घुरी रहियो हुयो मुझे सोने इमाम ज़ैनुल आबिदीन पानी जी खली लेटाई प्यालो भरे थथे पानी जो प्यालो पंहिंजे हथन सां उन दुश्मन के पेश कयो इब्ने जियाद पानी पीतो वरी निहारण लॻो साईं फरमाइनि था तोखे अञा बि उञ महसूस पई थिए चईसि मूंखे अञा बि उञा वरी ॿियो प्यालो भरे पंहिंजे हथनि सां पेश फरमायो इब्ने जियाद पानी पी जॾहिं रज कयो हाणे चवण लॻो ओ मूंखे थथे पाणी पीअण वारा सुञाणी थो मां केरु आहियां ख़बर थी मां केरु आहियां मुझे सोने ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि में जेको लुड़कनि जो सैलाब रुकियल हुयो सो ओचितो वही पियो अखियुनि में लुड़काणे फरमाइनि था मां तोखे सुञाणा थो तूं कूफे जो सफ़ाक गवर्नर इब्ने जियाद आई जे तो मुंहिंजे पाण जो पाणी बंदि कयो हुयो
कान रोए मुझो असगर पाक न मारो पानी न दिनाऊं तीर चुटियाऊं कुठंबा कुबार न मारो सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाया था मौत के सुजाना जो तू असा जो दुश्मन नहीं असा ते पानी बंद करण वारो आई जिसे पोतवा मुखे थथो पानी पंजे हथन सा प्यारो आ इमाम ज़ैनुल आबिदीन पाक फरमायो तो वो तवा जो किरदार आई असा अहल बैतन जो किरदार खत लिखी घुराए बेवफाइयों करना नबी जे बच्चन जो पानी बंद करना तव्हां जो कम्मा दुश्मन साइल थी अचे उन्यारो हुजे उन्हें के पानी प्यारण असा अहल बैतन जो शान छो त चङनि साण चङाइयूं हर को करे पर तो जिया न को करे बुरनि सां बि भलाइयूं चओ सल्लल्लाहु अलैहि वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन एहसान करण वारनि सां अल्लाह मोहब्बत रखंदो आहे ये अल्लाह जा दोस्त बणजी वेंदा आहिनि ये अल्लाह वटि महबूब ऐं मक़बूल बणजी वेंदा आहिनि जेके एहसान करण वारा हूंदा आहिनि वदा मां इएं तोसां मुतालबो नथो कयां त तूं इमाम ज़ैनुल आबिदीन जहिड़ो मोहसिन थी वेंदे पर पंहिंजे हाल सां एहसान जी कोशिश कर जेतिरो थी सघई एहसान कर हर कंहिंसां चङाई कर पंहिंजे घर वारनि सां एहसान पंहिंजे बच्चनि सां एहसान पंहिंजे अज़ीज़नि करीब सां एहसान पंहिंजे पाड़े वारनि सां एहसान पंहिंजे दोस्तनि सां एहसान पर पंहिंजे दुश्मननि सां बि एहसान फकीर पियो हौज़ ते वुज़ू करे एक अल्लाह के वली थे हौज़ पर वुज़ू फरमा रहे थे आपने देखा एक बिच्छू गिर पड़ा है पानी में डूब रहा है आपने अपनी उंगली नीचे से दी उसको ऊपर उठाया डूबने से बचाने के लिए उंगली नीचे से दी तो वो बिच्छू था ना उसने डंक मारा ईजा हुई अजियत हुई तो आपका हाथ हिला तो बिच्छू गिर पड़ा दोबारा पानी में गिर पड़ा आपने फिर उसको दूसरी उंगली से उठाया फिर उसने डंक मारा आपका हाथ जो हिला जहर की वजह से तो वो बिच्छू गिर पड़ा फिर तीसरी मर्तबा उठाया आपकी बीवी देख रही थी तो आपने बीवी ने अर्ज की कि हुजूर वो बिच्छू है वो डंक पे डंक मार रहा है आप उसको बचा रहे हैं आप उसकी जान बचा रहे हैं वो आपको डंक मार रहा है आपने फरमाया हर कोई अपनी आदत से मजबूर होगा वो बिच्छू है उसका काम डंक मारना है वो डंक पे डंक मारते जा रहा है और मैं इंसान हूँ मेरा काम एहसान करना है बचाना है किसी की जान बचानी है वो अपनी आदत पे चल रहा है मैं अपनी आदत पे एक काश ये अच्छाई वाली आदत हमारे अंदर काश हम ये एहसान करना सीख लें खुदा जाने जो एहसान करते हैं उनका नाम अल्लाह के वलियों की जमात में लिख दिया वो अल्लाह के हुजूर
दुनिया में आखिरत में इनामात के मुस्तहिक बन जाते हैं। तो क्या ये बात आपको कबूल है? छा तव्हां बि अॼु खां वठी एहसान करण वारो रस्तो अपनाईंदा? दिल में याद कयो तो इंशाअल्लाह अॼु खां वठी एहसान वारो रस्तो खुदा करे विसरी न वञे। यहाँ ते डब जावा पिया है ॻाल्हियूं विसरी थी वञनि। विसरंदी त कोन न, याद रखंदो, एहसान कंदो, हर कंहिंसां चङाई जी कोशिश कंदो। जेकॾहिं तव्हां एहसान वारा बणिजी वियो त तव्हांजी हिते हुते सोभ। मुखों तव्हां खणी अचो दस्तावेज़ मां लिखी ॾियां, स्टाम्प पेपर खणी अचो मां तव्हांखे लिखी ॾियां। हे क़ुरान जो आयतूं, हे नबी सोने जूं हदीसूं गवाह आहिनि, मूंखे पूरो यकीन आहे। एहसान करण वारनि सां अल्लाह अल जज़ाउल एहसान इल्लल एहसान। एहसान जो बदलो अल्लाह बि एहसान सां ॾींदो आहे। अल्लाह वटि बदलो एहसान जो बि एहसान सां मिलंदो। समझो था? अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे मुहसिनीन में शामिल फरमाए, एहसान करण जी तौफीक अता फरमाए। अञा रात हिकिड़ी मजलिस थींदी।